दोस्तों फाइनली अज जेका असांजो व्लॉग इंतहाई बेहतरीन ज़िले सांगड़ की खूबसूरत दरगाह बहरमबरी ते दरगाह बहरमबरी ते असां हाणे पहुता आहियूं। मूंसां गॾु अदा मिठू भाई, अर्जन भाई ऐं खीमचंद ऐं चतरोमल असां सां गॾु आहे। दरगाह बहरमबरी ते पहुतासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदड़ दरगाह बहरमबरी जा खूबसूरत मंज़र। ऐं तव्हां दोस्तों ॾिसी सघो था, हीअ दरगाह बहरमबरी। हाँ असो सफ़र अॻिते है जी। तो दोस्तों दरगाह में पहुंची चुका आहियूं हाणे ऐं ज़ियारत तव्हांखे करे था दरगाह बहरमबरी जी। तो दोस्तों दरगाह बहरमबरी में दरगाह बहरमबरी में मौजूद खूबसूरत दरबार है दरगाह बहरमबरी। मेहरबानी सभी दोस्तों की जेके असांखे ॾिसनि पिया सोशल मीडिया या दोस्तों युवा दरगाह है तकरीबन तव्हांखे ॿुधाईंदे ही इन मच का मशहूर है। 40 फुट डिघो मच ठाहे हर साल उन मेले जी जेका इफ्तिताह थींदो आहे 40 फुट डिघो मच ठाहे ऐं जेका दरगाह के मेले के जेको शुरुआत कई वेंदी आहे ऐं खूबसूरत मेलो थींदो आहे। सिंध तोड़े दुनिया के ॿिनि मुल्कनि खां भी काफ़ी फॉरेन कंट्री या माण्हू हिन मेले के ॾिसण अचनि था। साम्हूं जेको तव्हां कैमरा जंहिंखे ॾेखारे त हीअ आहे मच जिते ठहंदो आहे उहा 40 फुट डिघो मच जेको ठहंदो आहे बहरमबरी जो उहो आहे। ही फ़कीर जा अवतार आहिनि तमामु बहितरीन तव्हांखे ॾेखारियूं पिया। दरगाह बहरमबरी जा वीवन खूबसूरत ही आहे मच ऐं दरगाह जो मच जेको तारीख़ी आहे उहो हर साल मेलो थींदो आहे। 40 फुट मच जेको ठहंदो आहे हिते ठहंदो आहे। मूंसां गॾु इंतहाई प्यारो दोस्त मिठू भाई, अर्जन भाई, खीमचंद भाई ऐं असांजो प्यारो दोस्त चतरोमल। त पंहिंजे मेज़बान दोस्त वफ़ा सुमरो लाहौती के इते ॾिबो मुर्की मोकल अॻे के वीडियो ताईं जरा पैर ते ॾेखारे ख़ैर ख़ुदा हाफ़िज़।